पोस्टपार्टम डिप्रेशन यानी विम खां पोइ वारो डिप्रेशन। हाणे इहो ॾिठो वियो आहे त अक्सर करे विम खां पोइ काफ़ी औरतुनि में इहो हूंदो आहे त ॾाढो परेशान रहंदियूं आहिनि, रखी रखी उनखे अखियुनि में पाणी अची वेंदो आहे, चिड़चिड़ापन थी वेंदियूं आहिनि ऐं जेको आहे मज़ो न ईंदो आहे। जेके एॾी ख़्वाहिश कंदियूं आहिनि असांखे ॿारु ॼमंदो, असां हीअं कंदासीं हे कंदासीं, पोइ कॾहिं कॾहिं त परेशान हूंदियूं आहिनि त ऐं पाण खे ग़लति सम्झंदियूं आहिनि त मां छो एॾी ख़ुशि न आहियां, ॿारु ॼाओ आहे, मूंखे मज़ो छो नथो अचे। हाणे इहा ॻाल्हि तक़रीबन काफ़ी औरतुनि खे विम खां पोइ महसूसु थींदी आहे। के घर में ॿुधाईंदा आहिनि, के न ॿुधाईंदा आहिनि। हाणे इहा अलामत अगरि कुझु हफ़्ता रहे त का वॾी ॻाल्हि न आहे। इनखे असां बेबी ब्लूज़ चवंदा आहियूं, जेका अक्सर औरतुनि में हूंदी आहे, उहा पोइ ख़तमु थी वेंदी आहे। छो त विम जे वक़्तु काफ़ी हार्मोन हेठि मथे थी वेंदा आहिनि। विम खां पोइ सॼो जिस्म जो निज़ाम चेंज थी वेंदो आहे, यानी कि माउ जो जेको आहे सुम्हण जो टाइम जेको आहे डिफरेंट थी वेंदो आहे। ॿारु काफ़ी दफ़ा राति जो उथारींदो आहे, उनजी परवरिश करणी पवंदी आहे, या लाइफ पूरी चेंज थी वेंदी आहे। इहे वरी ख़तमु थी वेंदा आहिनि पंहिंजो पाण, बग़ैर दवा जे, बग़ैर ॻाल्हि जे। इन में सिर्फ़ु सपोर्ट जी ज़रूरत पवंदी आहे। घर वारो या ॿिया घर वारा अगरि ईअं ॾिसनि की सपोर्ट, पर कुझु माण्हुनि खे उहो जेको ख़तमु न थींदा आहिनि, लंबे अरसे ताईं हलंदा आहिनि ऐं उनखे असां चवंदा आहियूं पोस्टपार्टम डिप्रेशन, यानी ॿार जे पैदाइश खां पोइ वारो डिप्रेशन, जंहिंमें जेको आहे उहो मायूसी उदासी रहंदी आहे, ख़ुशी ख़तमु थी वेंदी आहे, निंड न ईंदी आहे, या निंड ईंदी त बि जेको आहे सुकून सां न ईंदी, ऐं सुबुह जो जाॻंदो माण्हू जो निंड आई न आहे, पंहिंजो पाण खे माण्हू ग़लति सम्झंदो, घटि सम्झंदो त मां ईअं महसूसु थो कयां पियो, मूंखे त ख़ुशि थियणु घुरिजे, पाण खे घटि महसूसु कंदो। ऐं उन खां अलावा जेको आहे बुख घटिजी वेंदी, दिलचस्पी हर शइ में घटिजी वेंदी, वरी वरी अखियुनि में पाणी अची वेंदो, रोअणु अची वेंदो, चिड़चिड़ापन तबियत थी वेंदी घर में। कुझु माउरूं त वरी इन में इहो थींदो आहे त ॾाढो मोहतात घणो रहणु शुरू कंदियूं आहिनि पंहिंजे ॿार लाइ। घड़ी घड़ी चेक कंदियूं ॿार खे त साहु खणे थो नथो खणे, कोई हीअं त न थी वियोसि। हुनखे पोइ उहो एंज़ाइटी घणी हूंदी, परेशानी हूंदी त मथां कुझु थी वञे, मथां ॿार कुझु थी वञे। अक्सर माण्हुनि खे ॾाढी थकावट जिस्म में थी पवंदी आहे हिन पोस्टपार्टम डिप्रेशन में, त घर वारा उनखे सम्झनि त भई हिन में थकावट थींदी आहे, उनखे हेल्प कनि, उनजी सपोर्ट कनि। हाणे इहा जेका आहे अक्सर कंहिं बि माउ खे विम जे 3 महीननि जे अंदरि थिए त चवंदासीं पोस्टपार्टम डिप्रेशन आहे इहो। ऐं अगरि इलाजु न कबो त इहो लंबे अरसे ताईं बि हली सघे थो पियो। तंहिं करे इलाज सां फ़ाइदो पवंदो आहे। इलाज में दवाऊं बि हूंदियूं आहिनि, जंहिंखे एंटी डिप्रेसेंट दवाऊं चवंदा आहियूं। ॿियो साइकोथेरेपी जो वॾो अमल दख़ल आहे, यानी ॻाल्हाइण जे तरीक़े जो इलाजु। अगरि कोई साइकोथेरेपिस्ट पाड़े में या घर में शहर में न आहे त सपोर्ट जो वॾो अमल दख़ल आहे। सपोर्ट माना घर वारा जेके उनखे सम्झनि त हिन खे तकलीफ़ आहे ऐं उन सां गॾु उनखे साथ ॾियनि, उनजे जीअं आहे ॿार जी केयर में उनखे साथ ॾियनि। अगरि राति जो निंड जो मसइलो थिए थो त ॿार खे कॾहिं उहे बि संभालनि घर वारा, त इन तरीक़े सां सपोर्ट जी ज़रूरत वधीक। हाणे छा हीअ बीमारी सभिनी माउरुनि खे थींदी आहे ॿार जे पैदाइश खां पोइ, त ईअं न आहे। जीअं चयो अक्सर जेको आहे तक़रीबन अधु जेके औरतूं हूंदियूं आहिनि उनखे बेबी ब्लूज़ शुरू थींदा आहिनि, उहे ठीकु थी वेंदा आहिनि। बाक़ी ईअं सम्झो त 10 खां 15% जेको आहे 100 मां 10 खां 15 खे हीअ बीमारी थी सघंदी आहे, पोस्टपार्टम डिप्रेशन थी सघंदो आहे। हिन बीमारी जे इलाज में जेके दवाऊं इस्तेमालु थींदियूं आहिनि, इन में ॾाढो ख़्यालु करिणो पवंदो आहे त जेको आहे ॿार खे जीअं असरु न थिए दवाउनि जो, त अहिड़ियूं दवाऊं डॉक्टर तजवीज़ कंदा आहिनि जेके माउ जे थञ में घटि वञनि, त जेको आहे जीअं ॿार खे नुक़सानु न थिए। उन खां अलावा इहे दवाऊं जॾहिं इस्तेमालु कबियूं आहिनि त इहे पहिरियों 2-3 हफ़्ता फ़ाइदो न कंदियूं आहिनि, तंहिं करे सब्रु करिणो पवंदो। ऐं उन खां अलावा ॿी शइ इहा आहे त जेको आहे जंहिं माउ खे पोस्टपार्टम डिप्रेशन थियो आहे त ॿियनि प्रेगनेंसीज़ में बि रिस्क वधीक हूंदी आहे थियण जी, चांस वधीक आहे त थी सघे थो पियो। कुझु डॉक्टर इहे बि तजवीज़ कंदा आहिनि त जीअं त थी चुको आहे हिकिड़ो मतां ॿीहर थिए माण्हू हमल सां आहे ऐं डिप्रेशन जूं अलामतूं थियनि थियूं, त उन वक़्तु बि इलाजु शुरू करे सघिजे थो त जीअं ॿीहर पोस्टपार्टम डिप्रेशन न थिए, त डॉक्टर सां राब्तो करणु ज़रूरी आहे। हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे उनखे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं घणे या घणो शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।